ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। पीपल्स पार्टी जो नौजवान अगवान आशिक हुसैन ज़रदारी ठटे जे कचे में लड़ पलाण करे आयल बोर्ड मुतासरनि जी मालिकी लाइ मैदान में अची वियो आहे। पीपल्स पार्टी अगवान आशिक हुसैन ज़रदारी पारां मोबाइल मेडिकल यूनिट मोकिलण खां पोइ पाण पहुची जाइज़ो वरितो आहे। आशिक ज़रदारी मोबाइल मेडिकल यूनिट जे मामले दौरान मुतासरनि सां मुलाक़ात करे मसइला मालूम कया। ठटे जे हदनि मां बोर्ड जो वॾो वहिकिरो गुज़रण दौरान आशिक ज़रदारी पाण बंदनि जी निगरानी करण लॻो आहे। आशिक हुसैन ज़रदारी हाजी खान जमाली एसी सुहेल बलोच ऐं ॿियनि सां गॾिजी बंदनि जो जाइज़ो वरितो आहे। उन मौक़े ते आशिक हुसैन ज़रदारी जो चवणु आहे त हू ख़तरे जे हिन ॻाल्हि लाइ समुंड तेज़ी सां पाणी खणे पियो। इंतिज़ामिया बि चौकस आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी जो नौजवान अगवान आशिक हुसैन ज़रदारी ठटे जे कचे मां लड़ पलाण करे आयल बोर्ड मुतासरनि जी मालिकी लाइ मैदान में अची वियो आहे। पीपल्स पार्टी अगवान आशिक हुसैन ज़रदारी पारां मोबाइल मेडिकल यूनिट मोकिलण खां पोइ पाण पहुची जाइज़ो वरितो आहे। आशिक ज़रदारी मोबाइल मेडिकल यूनिट जे मुआइने दौरान मुतासरनि सां मुलाक़ात करे मसइला मालूम कया आहिनि। आगाह कंदा हलूं पिया। ठटे जी हदनि मां बोर्ड जो वॾो वहिकिरो गुज़रण दौरान आशिक ज़रदारी पाण बंदनि जी निगरानी करण लॻो आहे। आशिक हुसैन ज़रदारी हाजी खान जमाली एसी सुहेल बलोच ऐं ॿियनि सां गॾिजी बंदनि जो जाइज़ो वरितो आहे। उन मौक़े ते आशिक हुसैन ज़रदारी जो चवणु हो त ख़तरे जी ॻाल्हि न आहे, समुंड तेज़ीअ सां पाणी खणे पियो। इंतिज़ामिया बि चौकस आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं पिया। पीपल्स पार्टी जो नौजवान अगवान आशिक हुसैन ज़रदारी ठटे जे कचे मां लड़ पलाण करे आयल बोर्ड मुतासरनि जी मालिकी लाइ मैदान में अची वियो आहे।